नाज़रीन असीं हिन वक़्तु मिठाणी शहर में मौजूद आहियूं जिते सर्दी में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं कोहीड़ो तमामु इंतिहा आहे ऐं उन हिसाब सां शहरवासी जेके बर्फ़ वारी सूरत हाल लॻी पई आहे जेके थधि में इज़ाफ़ो आहे इन जे लाइ माण्हू बाहियूं ॿारियूं पंहिंजी दुकाननि ते हिते मौजूदु आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे असांखे हिन सर्दीअ बाबति छा था ॿुधाइनि त उन जे लाइ हू कहिड़ा उपाउ था वठनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। बाबा मिठाणी में तमामु सर्दी जी लहर जेका शुरू थी वई आहे अॼु खां वठी कोविड लॻी पिया तमामु घणो सीउ आहे। उन खां पोइ वॾो आज़ार गैस जो आहे या गैस कान्हे का लोड शेडिंग आहे मुकमल गैस जी लोड शेडिंग लॻी पई आहे। उन सां गॾु लाइट त आहे कान उन सां गॾु गैस बि कान्हे का मिठाणी में वॾो आज़ार बणियो पियो आहे। हिकु सर्दी ॿियो गैस बि कान्हे का काठियूं महांगियूं वञूं काॾे। बहुत है, गैस भी नहीं है, महंगाई भी बहुत है, लकड़ियाँ भी बहुत महंगी हैं, बहुत जुल्म है भाई। हमारी हुकूमत से अपील है कि जो है ना हमारे लिए कोई बंदोबस्त किया जाए, गैस का बंदोबस्त किया जाए, उस लोड शेडिंग ख़त्म की जाए और बहुत जुल्म है आवाम पे। आवाम के लिए खुदारा कोई सोचो। सर्दी में ॾाढी थी वई आहे, गैस आहे कोन्हे का, बेरोज़गारी ॾाढी थी वई आहे ऐं काठ बि महांगो थी वियो आहे, महांगी ॾाढी थी वई आहे। आवाम परेशान लॻो पियो आहे। हुकूमत नायल आहे, सफ़ा कुझु नथी करे असांजे लाइ। साईं असां सर्दी ॾाढी आहे, कोहीड़ो ॾाढो आहे हिते, तमामु सख़्तु गर्मी सीउ आहे ऐं जेको आहे सो लोड शेडिंग गैस जी लोड शेडिंग लॻी पई आहे। काठ महांगो आहे, 400 साढा 400 रुपया मण काठ थी वियो आहे। वञूं त वञूं काॾे। ॿियो त हुकूमत जो वॾो बोरान आहे, रोज़ तेल पिए थो वधाए, महांगाई पई थी थिए, हर शइ में इज़ाफ़ो आहे, कंहिं बि शइ में घटिताई न आहे, बसि इज़ाफ़ो ई इज़ाफ़ो आहे। हर शइ महांगी थी वई आहे। गैस 24 कलाक गैस कोन्हे को। सिंध में गैस निकिरे थो, सिंध वारनि खे गैस कान थी मिले। अवां शहर वासियुनि जा वीचार ॿुधा त उन्हनि असांखे इहो ई ॿुधायो त सर्दीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं काठ बि महांगो लॻो पियो आहे ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां जेका सिंध में लोड शेडिंग आहे उहा बि इंतिहा घणी लॻी पई आहे ऐं जेको आहे सो असांजी जेका सिंध गैस जी पैदावार सिंध मां पई निकिरे पोइ बि असांजी सिंध जे हक़नि ते लताड़ कई पई वञे ऐं उन्हनि इहो ई गवर्नमेंट खे इहा अपील कई आहे त सिंध सां नाजाइज़ी ख़तमु कयो ऐं माटेली माह वारो सलूक ख़तमु कयो, असांखे गैस मुहैया कयो ऐं सर्दीअ जे इंतिहा जे बाबति उन्हनि ॿुधायो सर्दी काफ़ी आहे उन जे लाइ उहे बाहियूं ॿारियूं ऐं मुख़्तलिफ़ शहर में पंहिंजी दुकाननि ते ऐं माण्हू मौजूदु आहिनि। कैमरामैन मलक शहज़ाद सां गॾु जेकब न्यूज़ मिठाणी।